अस्सलाम वालेकुम तमाम उस्ताद साहिबान। हिन वीडियो जो मक़सदु आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अॼु जेको वाक़ियो थियो आहे, असांजी हिकिड़ी टीचर आहे अदी राफ़िया, जेका साकिर जी टीचर आहे, जंहिंसां असांजे डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर तमामु तज़लील कई ऐं बदतमीज़ी कई आहे। ॾींहं पे ॾींहुं ॾिठो वञे पियो साईं जेको आहे डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर पंहिंजी जेका असां मेंटली जेका आहे कैफ़ियत जेका आहे विञाईंदो पियो वञे, कावड़ गुस्सो या सीट जो प्रेशर हुनजे मथां आहे या कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि। लॻे ईअं पियो त जेको आहे हू सीट खां या त बेज़ार आहे या हू ॼाणी वाणी के मसला क्रिएट पियो करे त जीअं आउं फेमस थियां ऐं मशहूरु थियां सोशल मीडिया ते जीअं ज़ीनत बणियल हुजां। छो त अहिड़ा 3-4 वाक़िया अॻु में बि जेको आहे असांजो जेको डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी साहिबु उहो करे चुको आहे। उस्तादनि खे ऑफिसनि में घुराए करे फीमेल स्टाफ खे जेको घुराए करे उते उनजी तज़लील करणु, उनखे घटि वधि ॻाल्हाइणु, उन सां तेज़ तलख़ कलामी करणु ऐं ॿिनि उस्तादनि खे घुराइणु, इहो उनजो रोज़ जो मामूल थी चुको आहे। शायदि हू जेको असांजो जेको आहे एजुकेशन मिनिस्टर खे ॾेखारणु ईअं चाहे थो त जेको आउं कमु पियो करां मुंहिंजे ख़िलाफ़ु जेका असां हिकिड़ी मुहिम पई हले, ॾिसो ॾाढो सुठो कमु पियो कयूं। हालांकि इन में असां गुज़ारिश कंदुसि, इन में तव्हांजी इज़त कोन्हे का, इहा तव्हांजी बेइज़ती आहे। तव्हांखे उस्ताद थू पिया कनि, तव्हांजे ख़िलाफ़ु जेके पोस्टूं रखनि पिया, तव्हांजी जेके रवैयो जेको आहे इन ते ग़लति आहे। असीं इन रवैये जो ज़िम्मेवार जेको आहे उहो सियासी क़यादत खे ठहिराईंदासीं। सियासी क़यादत जेको आहे इनखे पोस्टेड करे असीं बार बार शिकायत सियासी क़यादतनि सां बि कई आहे त साईं जेको तव्हां माण्हू रखायो आहे, जेके तव्हां हटाइणु कोन्ह पिया ॾियो, इहो इन सीट जे लाइक़ु ऐं अहल कोन्हे को। असीं गुज़ारिश कंदासीं वरी बि पंहिंजी सियासी क़यादत खे त तव्हां नज़रसानी कयो पंहिंजे फ़ैसिले ते। बार बार हीअ जेके इशूज़ थियनि पिया, इन आङुरियूं तव्हां ॾे खॼनि पियूं। इन नाअहल ऐं जेको सो ऑफिसर खे तव्हां हटाए, छो त हू चिड़चिड़ो थी वियो आहे, हुनमें बर्दाश्त जी कैफ़ियत घटि थी वई आहे। कंहिं बि शइ में कंहिं जॻह हालांकि ट्रेनिंग प्रोग्राम माना सिखण ऐं सेखारण जो प्रोग्राम हूंदो आहे। उते कंहिं उस्ताद खां कुझु बि थींदो आहे, ग़लती थींदी आहे या छा बि थींदो आहे, उहो सिखण सेखारण जो जेको सो मरहलो हूंदो आहे। पर उते अहिड़ी का बि शइ कोन्हे। पर उते अची उते उस्ताद जी तज़लील करणु, आउं तोखे सस्पेंड करे छॾींदुसि, आउं तोखे हीअं करे छॾींदुसि, आउं तोखे हू करे छॾींदुसि। साईं निज़ाम खुदाई साहिबु, तव्हां कुझु कोन था करे सघो। उस्ताद जो अहिड़ो को बि ॾोह कोन्हे को, उस्ताद अहिड़ो को बि ग़लति अमल कोन्ह कयो। हासिल मक़सदु तंज़ीम ताक़तवर आहे ऐं तंज़ीम अहिड़नि अमलनि खे अहिड़नि खे मोह ॾियण जी सलाहियत रखे थी। तव्हां हरूभरू तंज़ीम सां विढ़णु था चाहियो, तव्हां हरूभरू मसला क्रिएट था करणु चाहियो, तव्हां मसला तंज़ीम जे लाइ न, तव्हां सियासी माण्हुनि जे लाइ पैदा करणु था चाहियो। तव्हां चाहियो था त हीअ जेको आहे तव्हां कंहिंजी एजेंडा ते हलो पिया। तव्हां जेको आहे चाहियो था त उस्ताद रोडनि ते हुजनि ऐं जेको बजट जी तरफ़ उस्तादनि जो ध्यानु न हुजे, स्कूलनि जी बिल्डिंग जी तरफ़ ध्यानु न हुजे, स्कूलनि जे जेको आहे जेका ॿिया मसला आहिनि उन्हनि जी तरफ़ ध्यानु न हुजे। तव्हां शोहरत हासिलु करणु था चाहियो जीअं सोशल मीडिया ते मूंखे हमदर्दी मिले। असीं सख़्तु मज़म्मत कयूं था जेको अॼु तव्हां उस्तादनि सां जेको रवैयो कयो आहे ट्रेनिंग में, अदी राफ़िया असांजी हिकु टीचर आहे उन सां जंहिंसां तव्हां इलाही बदतमीज़ी कई आहे, इन ते असांखे ॾाढो शदीद ॾुखु पहुतो आहे। असीं जेको आहे गुज़ारिश करियूं था जेको पंहिंजी क़यादतनि खां त इन जो नोटिस वरितो वञे, सियासी क़यादत खां गुज़ारिश करियूं था त इन ऑफिसर साहिब खे इन सीट तां हटाए वञे। प्राइमरीज़ जी सीट ते वेहण जे क़ाबिल कोन्हे को, हिन खे ॿिए के मथी लेवलनि ते किथे मोकिलियो वञे। बाक़ी सेक्रेटरी कयोसि या डायरेक्टर कयोसि या मथे केॾांहुं मोकिले छॾियोसि, बाक़ी ज़िले जी क़यादत हलाइण जी अहल कोन्हे को, छो त ॾींहं पे ॾींहं इहे रवैया वधंदा पिया वञनि। सो या त हिनखे पुलिस जो ऑफिसर ठाहियो वञे या कंहिं SHO ठाहियो वञे, लठनि खे बंदूकनि खे गोली ॾिनी वञे त उस्ताद गोलियूं हणे बाक़ाइदा। सो मुंहिंजी गुज़ारिश आहे जेको आहे उस्ताद साहिबान खे वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो त जीअं सियासी क़यादत जेका आहे ठटे ज़िले जी उन ते हीअ वीडियो पहुचे, छो त उनजी ज़िम्मेवारी जेका वञे थी असांजी सियासी क़यादत ते वञे थी। महिरबानी दोस्तो, इन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो त जीअं असांजी जेका एहतिजाज आहे, प्रोटेस्ट आहे, हीअ असांजो जेको एहतिजाज रिकॉर्ड करे सोशल मीडिया ते, इहो असांजो मथी क़यादत ते पहुची सघे। वॾी महिरबानी।